हजरत सोबान रिवायत तो करे मुझे महबूब अलैहिस्सलाम फरमायो इसाबतान मिन उम्मती मुझे उम्मत मां अहिड़ा टोला है जेके अहरज़हुमुल्लाहु मिनन नारे रब करीम हुननि खे जहन्नम खां आज़ादी अता फरमाए छॾी आहे उहे जहन्नम में को न वेंदा। ॿ क़िस्म जा अहिड़ा टोला आहिनि मुंहिंजे उम्मत में उन्हनि ते रब करीम जहन्नम जी आज़ादी कई आहे। या रसूल अल्लाह उहे कहिड़ा नालो जेकॾहिं ॿुधायो त महिरबानी थी पवंदी। अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो इसाबतुल तग़ज़ुल हिंद हिकिड़ो टोलो उहो आहे जेको हिंदुस्तान में लड़ाई कंदो। मां मोहम्मद फरमाया थो रब इन्हनि ते जहन्नम हराम करे छॾियो आहे। ॿियो या रसूल अल्लाह फरमायो ॿियो व इसाबतुन तकून मा ईसा ॿियो उहो लश्कर जेको ईसा अलैहिस्सलाम सां गॾु हूंदो। ॿिन्ही खे रब करीम जहन्नम खां आज़ादी अता करे छॾी आहे।